हाणे मां स्क्रीन ते इनवाइट करण थी चाहियां पई हितेन तेजवानी जी खे। हितेन तेजवानी जिन तमामु पंहिंजी जल्दी उमिरि नंढी उमिरि खां ई पंहिंजे टीवी जो करियर स्टार्ट कयो आहे। पंहिंजे कॉलेज जी पढ़ाई पूरी कई ऐं उन खां पोइ हाय हितेन, कीअं आहियो? Hi, Vicky. Hi, Energy. Hey, Hi. how are you, Hiten? I'm fine. God is great and God is kind. सब ठीक है. How are you guys? Very well. Very good. Nice to see you, Hiten. Nice to see you too, Vicky. I was just listening to you. Okay. मूंखे नथो लॻे कि मां अहिड़ी सुठी सिंधी ॻाल्हाए सघंदुसि. तव्हां सां जेतिरा दफ़ा मां फोन ते कम्युनिकेट कयो आहे, तव्हांजी सिंधी बि सुठी आहे, तमामु सुठी आहे। ऐं मूंखे प्राउड थो फील थिए पियो त मुंबई सिटी में जिते न त माण्हू इहा दान ॾींदा आहिनि त मेट्रोपॉलिटन सिटियुनि में ये भाषा जी ॾाढो नुक़सानु आहे, पर तव्हांखे ॾिसी करे मूंखे ईअं लॻे नथो, माना मां त इनकरेज थी थियां पई त न, सिंधी भाषा जो फ्यूचर तमामु सुठो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जो तव्हां ॿई बॉलीवुड सां स्टार्स इन्हनि सां जुड़ियल आहियो, पर उन खां पोइ बि तव्हां ॿिन्ही पंहिंजो कैरियर हाणे ताईं जेके अचीवमेंट कयूं आहिनि पंहिंजे स्ट्रगल सां, पंहिंजे महिनत सां, पंहिंजी हिमत सां कयूं आहिनि, उन लाइ तव्हां ॿिन्ही खे जाम सारियूं वाधायूं। हिते मां तव्हां सां सेशन खे कंटिन्यू करण थी चाहियां पई ऐं मां इहो पुछण पई चाहियां, ॼाणण पई चाहियां त तव्हां जीअं कॉलेज जी पढ़ाई पूरी कई पंहिंजी, त तव्हां थिएटर ज्वाइन कयो, तव्हांजो सुठो फैमिली बिज़नेस हुयो, त तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे उन में केतिरो सपोर्ट कयो? उन्हनि जो त एतिरो ई चवणो कि भाई तोखे जो करिणो आहे, तोखे ख़बर आहे छा करिणो अथई तोखे। सिंधी फैमिली सां मतलब बीइंग फ्रॉम अ सिंधी फैमिली हिकिड़ो इहो हो कि भाई कुझु न कुझु त बिज़नेस कंदासीं, कुझु न कुझु त बिज़नेस कंदो। हाणे ग्रेजुएशन कंप्लीट थी वई अथसि जी, त छा कंदो, कीअं कंदो, पर तोखे जेको करिणो आहे तूं ॾिस कर। पर थिएटर शुरू कयो मां करणु नथो, डेफिनेटली चिंता हुई उन्हनि खे कि भाई छोकी छा आहे कि थिएटर में पैसा कोन्हे, तव्हांखे वञिणो आहे, रोज़ रिहर्सल करणी आहे, प्ले करणा आहिनि, पर छोकी मां न्यू कमर हुयुसि त पैसा हुआ कोन, त उन्हनि खे चिंता हुई थोरी कि छा कंदो, ख़बर कोन्हे कीअं थो करे, छा थो करे। रोज़ सुबुह जो निकिरे थो, राति जो तो अचे थकी करे, पोइ सुम्हे थो, वरी सुबुह जो निकिरी वञे थो, कंदो छा? पर टचवुड सपोर्ट हो उन्हनि जो, हुनजो करंट डेज़, हुनखे ख़बर आहे छा थो करे। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि असां वटि माना मां इहो चवंदुसि कि ब्लेस्ड था, क्योंकि यू नो मूंखे माउ पीउ मम्मी डैडी हिते ई हुआ, घर हो, त ॿी कोई चिंता कोन हुई। ख़बर हुई कि राति जो ईंदुसि त मूंखे खाधो त मिलंदो, ॿाहिरि कुझु बि खाई वरितो, ॿाहिरि बिस्किट खाई वरितो, चांहि बिस्किट वड़ा पाव खाई वरितो ॾींहं जो, भले माण्हू कॾहिं कॾहिं मां खणी बि वेंदुसि, मम्मी ठाहे ॾींदी हुई, पर राति जो अची करे उन्हनि खे ख़बर हो ऐं मूंखे बि ख़बर हुई कि मां अची करे घर में खाधो तो मिली वञे। त इहो ई आहे जो सभिनि खां वधीक ब्लेसिंग्स हुई कि हिते ई हुयुसि, मां बॉम्बे जो छोकिरो आहियां, मम्मी उल्हासनगर खां आहे ऐं डैडी गोरेगांव था। त घणो करे सिंधी परिवारनि जो रूट्स उल्हासनगर सां जुड़ियल ई हूंदियूं आहिनि। यूएसए मां बि उल्हासनगर मां ई आहियां। बस मां माना चई सघां थी हिते त मां तव्हांजे नानाणे साइड खां आहियां। बिल्कुलु 100%। तव्हां सास भी कभी बहू थी, कुटुंब तव्हांजा इहे तमामु पॉपुलर सीरीज़ रहियूं। उन खां पोइ तव्हां जो कृष्णा कॉटेज ऐं सुठियूं पिक्चर्स बि असां ॾिठियूंसीं। तव्हांजे अभिनय जो मतिलबु तव्हां चवंदा आहिनि हिकु मुक़ाम ते पहुचण खां पोइ असांखे उन मुक़ाम ते टिके रहण जे लाइ स्ट्रगल करणो पवंदो आहे, राइट? बिल्कुलु जिते तव्हां पहुची था वञो त उते बीहे जेको तव्हां कयो, तव्हां हिकिड़ो जी जेको तव्हां कयो आहे लास्ट प्रोजेक्ट में, फॉर एग्जाम्पल जेको मां कयो कृष्णा कॉटेज में, जेको मां कयो मुंहिंजी शुरूआति बराबरि सां मूंखे माण्हू लोग मुझे पहचानने लगे फ्रॉम कुटुंब खां सुञाणण लॻा
पर जी उन खां वधीक करणो हो, छोकी कुटुंब हिकिड़ो लेवल सेट थी वियो, उन खां मथे जी उन खां वधीक महिनत करे पोइ क्यों थियो, त क्यों में डबल महिनत कई, उन जे मथे वियुसि त ऐसा होता है ना कि यू हैव टू गो ऑन, मथे मथे वधिणो आहे, वधिणो हिकिड़ो आहे। लेवल तव्हां सेट कयो आहे, उन खां वधीक करणो आहे, उन खां वधीक महिनत करणी आहे, तॾहिं तव्हां मेंटेन करे सघो था, तॾहिं तव्हां जी उन जी इंडस्ट्री में रही था सघो। जो हिकु मुक़ाम ते अचण खां पोइ तव्हांखे हुन मुक़ाम खे मेंटेन करण जे लाइ बि जाम महिनत करणी पवंदी आहे। जाम महिनत करणी, डबल महिनत करणी। इहो कोन जी सोचणो आहे की भाई हाणे मां हिते पहुची वियुसि, हाणे त थी वियो, छोकी असांजो कोई आहे कोन इंडस्ट्री में, जी असां पंहिंजे बलबूते ते सभु कुझु कयो आहे। जी मुंहिंजो डैडी हुआ कपिड़ा मार्केट में हुआ मार्केट, मम्मी वॉज हाउस वाइफ, त कोई आहे कोन इंडस्ट्री में जेको चवंदो की भई अच अच हल तुंहिंजे हा लाइ मां पिक्चर ब्रेकअप ठाहींदुसि, ॾियण जे लाइ। तुंहिंजे लाइ हा तुंहिंजे लाइ मां हे ठाहींदुसि, तो कुझु कोन थियो त फिकर न कर, मां कंदुसि तुंहिंजे लाइ। त कुझु असांखे पंहिंजी महिनत पाण करणी आहे, पाण करणी पई। बिल्कुलु जी, इहा ई त असां में ख़ासियत आहे त असां पंहिंजो मुक़ाम पाण हासिल करे वठंदा आहियूं। इन बिल्कुलु तव्हां एतिरे लंबे कैरियर में तव्हां कॾहिं कॉन्ट्रोवर्सीअ में न आया आहियो, इहा हिकु तव्हांजे हिन में पॉज़िटिव ॻाल्हि आहे, इहा तमामु घणी। मूंखे ख़ाली हिकिड़ी ज़हन में दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि हुई जेकी मां गठबंदी करे रखी आहे कि मुंहिंजो कमु ॻाल्हाईंदो। जी सही आहे, बस लेट बस योर वर्क मां स्पीक लाउडर देन यू। बस मां एक कमु कंदुसि, मां कंहिंखे कोन चवंदुसि की मां इहो करे सघंदुमि, मां हे आहियां, मां हो आहियां, न मूंखे कोन करिणो आहे, मां कमु जी कंदुसि, तव्हां ॾिसो ऐं तव्हां जी पाण चवंदा की हा इहो छोकिरो सुठो आहे, हिनखे असांखे वधाइणो आहे या अञा कमु ॾियणो आहे, वॉट एवर इज़ योर डिसीजन, तव्हांजे मथां आहे। पर मां कॾहिं न चवंदुमि, मां कमु करे ॾेखारींदोमांव, महिनत करे ॾेखारींदुमि। महिनत असांखे करणी आहे, बिल्कुलु। माना जिन ॿारनि खे ईअं लॻे थो पियो त सक्सेस जाम जल्दी मिली वेंदी आहे, उन्हनि जे लाइ इहो हिकु लेसन आहे त महिनत तमामु घणी करणी आहे पंहिंजे सुपननि खे। तव्हांजा सुपना ॿियो केरु पूरा न कंदो, उहे तव्हांखे ई पूरा करणा आहिनि, ऐं उहे सुपना 100% ॾिसी करे तव्हांखे उन्हनि जे लाइ कमु करिणो आहे, उन्हनि खे उथी करे महिनत करणी आहे। हिते तव्हां बिल्कुलु लाइव शोज़ में बि चङा आया आहियो, नच बलिए 2 में, ऐं रियलिटी। जेतिरो असां तव्हांजे इंटरव्यूज़ खे ॾिठो आहे, तव्हांखे सुञातो आहे त तव्हां फैमिली लविंग पर्सन आहियो, नॉन 100%। कॉन्ट्रोवर्शियल पर्सन आहियो, ऐं तव्हां वरी भाग वरितो बिग बॉस जहिड़े कॉन्ट्रोवर्शियल हिकदमि हिन में 11 हफ़्ता तव्हां हुते रहिया, त बिल्कुलु घर खां परे उहो तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो, कुझु हुनजे बारे में असांखे ॿुधाईंदा? उहो ई मूंखे ॾिसणो हो कि मां रही थो सघां, नथो रही सघां, फैमिली खां बग़ैर, फ़ोन न, कुझु पढ़ण लाइ कुझु न, लिखण लाइ कुझु न, ॾिसण लाइ ख़ाली हा हे जेका 16 माण्हू हुआ त हे ई आहिनि, बाक़ी कुझु न, चार दीवारी के बीच में करे सघंदुसि न करे सघंदुसि। छोकी एक्टर आहे त मूंखे हिकिड़ो इहो एक्सपीरियंस वठिणो, कॾहिं मूंखे लाइफ में कुझु करिणो पए जंहिंमें हिकिड़ो माण्हू बंदि थी वञे थो 4 माण्हुनि सां गॾु, छा थींदो? त इहो हो मुंहिंजे, मां चयो हर हिकिड़ो एक्सपीरियंस मूं वटि लकीली टाइम हो, ऐं बिग बॉस वारा जाम कॉल पिया करनि हर साल कि भई अचो अचो अचो, पर मां चयोमांसि कि मुंहिंजो कमु कोन्हे बिग बॉस, मां करे कोन सघंदुसि, मूंखे त बचिणो पवंदो उतां। पर मां बिग बॉस 11 जे टाइम मूं वटि थोरो टाइम हो, मां सोचियो कि छो न एक्सपीरियंस वठी ॾिसां, मां कोन चेंज थींदुसि, मां जीतण लाइ न कंदुसि कि मूंखे हिनखे मारणो आहे, हुनखे करिणो आहे, इहो करिणो आहे, गुस्सो करिणो आहे, हे करिणो आहे, हो करिणो आहे, मां जीअं आहियां मां उहो ई रहंदुसि, जेतिरा बि हफ़्ता रहा, 2 हफ़्ता 3 हफ़्ता 4 हफ़्ता, बट एक्सपीरियंस करे ईंदुसि कि इहो आहे छा, कीअं थींदो आहे, कीअं इन में माण्हू खे छा थींदो आहे, मेंटली छा छा थिए थो, त हे सभु मां एक्सपीरियंस करे बिल्कुलु आयुसि। ऐं मूंखे, मां भले ट्रॉफी कोन जीती, मां जीतुसि न बिग बॉस, पर मूंखे जाम प्यार मिलियो, जी, जाम प्यार मिलियो। ऐं उन में तव्हां
हिकिड़ी ॻाल्हि तव्हां चई हुई त तव्हां गौरी खे जाम मिस पिया कयो, मां तव्हांखे किथे इहो ॿुधो चवंदे त असांजो तव्हां इहो बि चवंदा आहियो त गौरीअ खे तव्हांखे ॻाल्हाइणो न पवंदो आहे, बिना ॻाल्हाइण जे ई तव्हां जाम सुठो हिक ॿिन्ही खे सम्झी वठंदा आहियो, हा न? उहो ई आहे जेको चवंदा आहिनि कि भई मेल जो हूंदो आहे इहो कोन, इहो मैकेनिकल कोन हूंदो आहे, इहो इट्स नेचुरल। यस यस।